पाकिस्तान वर्ल्ड कप 2023 में तारीख़ रक़म करे छॾी आहे। टीम छंछर ते टूर्नामेंट जी 35 मैच में न्यूज़ीलैंड खे डकवर्थ लुइस तहत 21 रन्स तां शिकस्त ॾेई छॾी। वर्ल्ड कप जी 48 सालनि जी तारीख़ में पहिरियों भेरो का टीम 400 रन्स ठाहिण बाद हारी आहे। मैच में न्यूज़ीलैंड पहिरियां बैटिंग कंदे 6 विकेटुनि ते 401 रन्स ठाहियूं। रचिन रुविंदर 108 रन्स जी शानदार इनिंग्स खेॾी। जवाब में बरसात जे करे रांदि खे ॿीहर रोकियो वियो हो। जॾहिं ॿियों भेरो रांदि खेॾी वई त पाकिस्तान 25.3 ओवर्स में 1 विकेट ते 200 रन्स ठाहे वरितियूं। डकवर्थ लुइस असूल मूजिबि पाकिस्तान टीम 21 रन्स सां अॻिते हुई ऐं अहिड़ी रीति हू कामयाबु करार ॾिनी वई। 8 मैचिस बाद पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड ॿिन्ही टीमुनि जा 8 पॉइंट्स आहिनि, पर नेट रन रेट जे करे न्यूज़ीलैंड चोथें ऐं पाकिस्तान टीम पॉइंट्स टेबल में 5 नंबर ते आहे। पाकिस्तान जी कामयाबी जो हीरो फ़खर ज़मान आहे। हू 81 बालनि ते 126 रन्स ठाहिण बाद नॉट आउट रहियो। हुन 8 चौका ऐं 11 छक्का हयां, जॾहिं त कप्तान बाबर आज़म 63 बालनि ते 66 रन्स ठाहे नॉट आउट रहियो। हुन 6 चौका ऐं 2 छक्का लॻाया। ॿिन्ही ॿी विकेट लाइ 141 बालनि ते नॉट आउट 194 रन्स जी वॾी पार्टनरशिप खेॾी, यानी हर ओवर में 8 खां वधीक रन्स ठाहियूं। वर्ल्ड कप जी तारीख़ जी ॻाल्हि कजे त इन खां अॻु 5 भेरा 400 खां वधीक रन्स ठाहियूं वयूं ऐं हर भेरे पहिरियां बैटिंग कंदड़ टीम खटी हुई। 2023 में ॾखिण अफ्रीका श्रीलंका ख़िलाफ़ 428 रन्स ठाहियूं। 2015 में ऑस्ट्रेलिया अफ़गानिस्तान ख़िलाफ़ 417, हिंदुस्तान 2017 में बरमूदा ख़िलाफ़ 413, 2015 में ॾखिण अफ्रीका नीदरलैंड्स ख़िलाफ़ 411 ऐं वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ 408 रन्स ठाहियूं। पाकिस्तान खे वर्ल्ड कप जी पंहिंजी आख़िरी मैच में 11 नवंबर ते इंग्लैंड खे मुंहुं ॾियणो आहे। वर्ल्ड कप जी तारीख़ में कॾहिं ॿी इनिंग्स में 400 रन्स नाहिनि ठहियूं। बाबर आज़म जी टीम खे नेट रन रेट बहितर करण लाइ इहा मैच वॾे मार्जन तां खटणी पवंदी। न्यूज़ीलैंड जी टीम पंहिंजी आख़िरी मैच 9 नवंबर ते श्रीलंका ख़िलाफ़ खेॾंदी। वापेदारनि जो चवणु आहे त जहिड़ी रीति पाकिस्तान बहितरीन नमूने रांदि जो मुज़ाहिरो कयो आहे, अहिड़ी रीति हू पक सां सेमीफाइनल में पहुची वेंदो। इन लाइ शौक़ीननि जूं नज़रूं हाणे ईंदड़ मैचिस ते आहिनि।